नालो है अहमद फकीर समय जी रात जो राजड़ो यहाँ हाओ मुल्लन मां यहाँ पर हुआ राजड़ो सदायूं तो अयूं डर जा मुला पीछे सदार भी लिखियो आहे माना म्यू अज़िला ऐं म्यू सिफला डर जा त माना पोइ असींखे डर जा आहियूं पर असां वरी ज़ोर थी अॻु माण्हू काए पियासीं त छा सो असां ऐं मार्शल में नंढड़ो हुउसि पेर ॾिनमि त मूंखे यादगिरी कान हुई हाँ पोइ असांखे हितां ॻियूं ड्राबिया ते जी छॾियऊं उते जूं असांखे ॻाल्हियूं यादि आहिनि उते वियासीं पोइ यका रहियासीं ड्राबिया था वरी खखीर में वञी छॾियऊं मूले वञी असां बगुले ते उतां पोइ जेको खणियो वरी जी राजट ते छॾियऊं राजट जे पोइ पीछे सदार अची वियो मार्शल लही वियो वियासीं अॼा वरी पुराए वतन ते पोइ रहियूं ॻाल्हियूं उनजे असांजो उनजे बाक़ी ॿियो न को अलाह वारी ॻाल्हि न का बि हाणे जॾहिं रहियासीं तंहिंखां पोइ ॿुधायूं अलाह वारी ॻाल्हि मथां उहा ॻाल्हि खणी छॾीसूं सो असांखे एतिरियूं ख़बरूं न ॿियूं वधीक असां जमात जा हाल अहवाल जमाइट जो मिड़े ख़ैरु आहे जमात पोइ कीअं मोहबत कीअं वक़्तु गुज़रंदो हो तॾहिं की हींअर आहे न न अॻे वक़्तु जो अॻे वक़्त में ज़िम्ब वक़्तु जेको भलो जमात जो कीअं उथण पाण जमाइट ॿी कंहिंमें मोहबत बि हुई कुर्ब बि हो घणो थोरो हूंदो त हिक ॿिए खे ॾींदा वठंदा कंदा मोहबत भला हिकिड़ो पाड़े में माण्हू रुसी वेही रहियो त हुनखे मैगियूं मिनट वग़ैरह खाईंदा छॾींदा कॾहिं कोन हींअर साईं घर खां जुदा थियूं था तॾहिं ईअं कोन हो अलाह रोज़े वारी महिरबानी पोइ पघारो आयो उनखां पोइ जे घणी सुख पिचा ऐं सभु ॻाल्हियूं थी वयूं सो अलाह जी महिरबानी पघार जी अञा इन पंहिंजे हलंदे हलूं था पराए मोटाई खां बचिया पिया आहियूं अहमद फ़कीर साईं अलाह करे ख़ुशाबाद हुजे तूं वॾड़ो आहीं जी हाणे सभ खां पहिरीं त जेके तव्हांजो ख़ानदान आहे वॾड़ा आहिनि पंहिंजे पढ़ाई वारा जेके फ़कीर दरवेश आहे उन्हनि थोरो मथां खां त असां ॿुधायो त असुलु किथे जा हुआ हिते कीअं आबाद थिया उन्हनि मां जेके बुज़ुर्ग हुआ उन्हनि जी ॻाल्हियूं पोइ वरी तुंहिंजियूं ॻाल्हियूं बाद में अॻिते कनि बुज़ुर्गनि जेके ॻाल्हियूं न असां ॿुधियूं वञी मियूं सिफला ऐं मियूं अज़ला मियूं सिफला मियूं अज़ीज़ हा जी जी उन खां पोइ मियूं अज़ला रंडो दरगाह ते पीछे जे कम बदींदा वञ पोइ झलियो तॾहिं बि ख़ैरु पर मां चवां थो की छॾियूं पंहिंजे मुल्क जी कोन दरगाह वेंदुसि झलियो कीअं माना मार्शल में झलियो हा उहो तफ़सील हा उहो जेको झलियो न सो बि हुन चयो त तोखे छॾियूं पंहिंजे वतन ते वञ बाक़ी दरगाह ते वेंदुसि बाक़ी वतन ते कोन वेंदुसि पोइ उते वीचारो गुज़ारे वियो रखियमि उते ख़ैरपुर में ऐं हेॾां कोन मियूं सिफला जेको सो खणी विया झले पुलिस खे भई लूण खान में वञी ॻोठ सर अगरि उहो कयो ॿियो उन में छॾियऊं पोइ उते जॾहिं गुज़रियो उते पोइ उते अची त मूं लिखायो ॻोठ सिरी वारी पर हाणे मुंहिंजो ॻोठ पुराए मूंखे न खणिजो मूंखे सिरी वारे लुटियो अञा बि सिरियारे ऐं हुन फ़कीर अज़िला जे नाले पीसी सदार छट दनी चयो त फ़कीर हिते रहे नथो हितां कढी वञो पोइ असांजा छोकिरा पुराया था विया टन तुरबट खोटी उते कोन लधी जेका ॻाल्हि पोइ पीसी सदार खे वरी चयूं तॾहिं पाण चङो फ़कीर हिते आई कोन्हे वियो हलियो पोइ त अलाए किथे वरी पीसी सदार इहे ॻाल्हियूं बुज़ुर्ग असांजा उन खां पोइ ॿियो म्यू सुमार हो म्यू ओस्मान हो इहे दावतूं कंदा आया फिरंदा पीसी छट दनी पुछियो त मियां जेके पुराया वारा आहिनि उहे अलाए किथे न दावत कान थिए पोइ माण्हू ॿुधायो पोइ असां दावत ग़रीबत हुई पोइ दावत कयूं पहिरीं पुराए ते कयूं पुराए ते 4 दावतूं असां कयूं बाक़ी अलाए 3 झला कयासीं से पीसी सदार पाण आयो ऐं लठो थियो बाक़ी ॿियो वधीक असांखे इन खे वधीक ख़बर कान्हे का हाणे उहे जेके छो सूर्य बासी जेका तहरीक आहे न हुरन वारी तहरीक जेका गणंग बंगले तां हली हाणे तूं चवीं थो त पंहिंजो अज़ीज़ुल्ला फ़कीर वारा जेके हुआसीं उन दौर जा उन वक़्त में गिरफ़्तार थिया सूर्य बादशाह जे दौर में सूर्य बादशाह जे दौर में हा पीसी जेको मियूं अज़िला हो सूर्य बादशाह जे दौर में हो ऐं मियूं सिफला बि सूर्य बादशाह जे छट दनी में ॿई कोन हा बाक़ी मियूं सुमार पोइ उन खां पोइ मियूं ओस्मान उन जी दावत सुझंदी ऐं उनजे बाक़ी मियूं सिफला अज़िला छट दनी खां अॻु में विया सूर्य बादशाह जे माना बादशाही में
हिन छट जे बादशाह में कोन आहे पर पोइ हो गाज़िन जी ख़बरूं भला मिसाल हीअ बि फ़क़ीर हुआ अहम माण्हू हुआ हुन बि जेका पीर सिंह जेका अंग्रेज़ जे ख़िलाफ़ जेका तहरीक हलाई अछे तरह में हिते पंहिंजा फ़क़ीर उहे जेके तहरीक कीअं हली तहरीक में गॾु उहा कीअं बि हुआ असांखे पकी ॻाल्हि यार कान अचे साईं ॿुधाया न आऊं मूंखे वरी कूड़ी बाक़ी पी सिंह सरदार ऐं भया थो तूं हू न मीर सतन गाॾी आहे घणी फ़क़ीर पढ़िया न हुते खट आया पिया पुॾाया ते खट पिया सही वरी तारीख़ हिते पई आहे हा हो ख़तनी ॻाल्हि ॿुधाए भला खट जेके आहिनि पी सिंह सभिनी गाॾी जा जेके आहिनि हिन छट जॾहिं बि खट लिखिया आहिनि उहे बि आया आहिनि पाण फ़क़ीर अटुर पढ़ी ॾिसी आयो उहे पुराया त अञा मीअन जान क़ाबू कराए रखी छॾिया आहिनि हाणे अहिड़ा कनि जेको माण्हू विंडो थो वञे ॾिसी ईंदो ऐं राठ बि करे ईंदो नाले पर उन मजिब खटनि में लिखियो अथनि मियां अज़ला ऐं सिपला ॾरजा राजा हुन कोन पी सिंह सरदार लिखियो आहे सिर्फ़ु छहनि सतनि गाॾियूं पहिरियों सभिनी जा पिया आहिनि हुते पाणी अटुर ॾिसी आया जा पाड़ो हो माना उन मां असांखे असांजनि वरी कुझु सुराब माण्हू ॾाढो त वरी सुराब राजा ॾे थियासीं वञी अॻियां पोइ अॻियां मां असां कोन पीसी सरदार लिखियो आहे ॾरजा से पाणी अटुर पढ़ी ॾिसी आयो से ॾिसी आया घटि हीअं तुंहिंजी उमिरि घणी आहे तूं ॼाऊं किथे आऊं ॼास पुड़ाए ते पढ़ाई ते पुड़ाए ते मुंहिंजी उमिरि 3 साल तुंहिंजी उमिरि जहिड़ो करे त 4-5 साल उन माथल अॻे पेर ॾींहुं हली पियो ऐं एॾो अञा बाक़ी मूंखे सॼी बुझ कान्हे का पुड़ाए था जेको असांखे ञऊं पुड़ाए था ञऊं ड्राबीअ में छॾियऊं न उन खां पोइ असांखे ॻाल्हियूं यादि आहिनि पोइ ॾुख के सुख के जेके ॾिसंदा आयासीं अबो माथलाम अव्हां सां गॾु कहिड़ा हुआ मिसाल पढ़ाई में जेका तकलीफ़ थी पढ़ाईअ केरु में ॿधिजी कया त लोढ़नि में तकलीफ़ुनि में मायूं हुआ मर्द हुआ मर्द बि हुआ मायूं बि हुयूं गॾु आहे 3-4 घर असीं 5 वियासीं ॿिया ख़ासि के लिया पर असां गॾिजी उन्हनि जा थोरा नाला वठी जेके ॿिया गॾु हा जेके हिकिड़ो म्यू सुमार हो हा हो ॿियो समूह हो ॿियो म्यू ओसमान जो घर हो ॿिया ख़ासि केली 3-4 आहे ॿियो ख़ासि केले फ़क़ीर जो नाला वठी ख़ासि केली वल्लू हो ऐं नबू हो जमाल हो रमू हो इन जा नाला इहे हा इन्हनि खे किथे वठी आया उहे वठी आया हितां झले असांखे ड्राबीअ ते हाशिम अचानी जे ॻोठ में छॾियो वञे हिन ड्राबीअ ने राड़ हाजी उस्मान चानियूं पोइ ॿिया घणा माण्हू ॿिया जमायत ॿधल हुआ ॿी जमायत जेका हुई न ॿी जमायत कान हुई रुॻा इहे असीं 4-5 घर जेके हेॾां पुड़ाए था ॿधिजी आयासीं न इहे हुआसीं ॿिया त अॻे जेके वेठल हुआसीं मंगेजा उहे माण्हू हुआ पोइ उहे हुआ उते वेठा हलूं उते जेके हिते 3-4 साल उते हलूं पोइ वरी जॾहिं खखिरे में मूले वाणी उते बि जॾहिं उहे साॻिया घर जेके असीं हिन ड्राबीअ ते आयासीं न ख़ासि केली मुला उहे गॾिजी उते आयासीं उते आज़ाद वेठा हुया उते बि अंग्रेज़ी पुलिस ई वेठा छॾींदा केॾा कोन न उते बि जहिड़ो माना कैंप क़ाइमु हा हा न उते बि कैंप जीअं लॻे न उते आयासीं पोइ राजड़ी जे आयासीं उते बि हुआसीं पुलिस जे हवाले पोइ जेको पी सिंह सरदार छट धणी आयो पोइ छॾियऊं पढ़ाए पोइ मास्टर लही वई पोइ जेके ॿार जेके टंडरे में जेको हुआ ॿिया जिथे बि झलियल माण्हू आहे सभु जेके छॾियऊं पोइ सभु आया पंहिंजे वतन ते पुड़ाए ते पोइ सभु अची गॾियासीं पुड़ाए ते पोइ पुड़ाए था पोइ सभु को वियो पंहिंजे में तरीक़ो कढा वियो केॾा वियो बाक़ी अची रहियो हाणे इहे मींहं 4-5 घर पाण वञी गॾियासीं से पुड़ाए न मूंखे कान ऐं कॾहिं गणक बंगले ते तव्हांजो वालिद साहब न असांखे वालिद साहब गिरफ़्तार थियो ॿधो वाद मुंहिंजो जेको न सो पुड़ाए ते असीं वेठल हुआसीं पुड़ाए खां उभर हिकिड़ो तट था चइनि उन खां उत्तर हिकिड़ो दड़ो आहे उन ते हिकिड़ो खॿड़ो उन असीं मूर में वेठल हुआसीं माथल में लिकी वञी वेठा हुआसीं ॿार हिकिड़ो असांजो अबो हो ऐं ॿी मुंहिंजी ॾाॾी ॿी अम्मा ऐं 4 असीं ॿार 2 नियाणियूं 2 पुट असीं से आसूं नंढड़ा आसूं न को कामाणा चढ़ण अबो काराण प्यारो राति जो हिकिड़ो राजपाल शरीफ़ नालो हुओसि उहो ॾखिणा मांगे जो तड़ा उन ते वेठल हो उतां आयो अबे जो संगती हो अबे सां कचहरी कयूं राति जो कचहरी कयूं सुबुह जो 2 चांहि तॾहिं हुई कान हो जो मिड़े पारो असां हलनि तॾहिं जे हुन शरीफ़ जो हाणे आऊं वञा थो पंहिंजे ॻोठ ते जितां आऊं हलां थो मस्जिद में पढ़ाई में थो पढ़ां तूं भले रुगे जो दाल गचपन ते आया उतां जंहिंमहिल शरीफ़ टरियो मोकिलाए पाण मज़ा ऐं टरी रवाना थिया हू वियो उल्हान ते अबो शरीफ़ उतां वियो ॾखिण
पोइ शरीफ़ अॼु बि टी हंधि ॻाल्हि वीचारो कंदो महाराज त ॻाल्हि करे रोंदो त चईंदो त उलांदे निकिरी ऐं बैठि फिर फुटे विधमि फाल फिर दाने खां फ़क़ीर खे मूंखे वटि कोन की इहा जॻह बैठि ॾेई उलांदे रवानो थियो मस्जिद वञी पढ़ई पोइ अलाह पुलिस ॿारहं फिरी अलाह किथां आई किथां वई वरी अबो हथ कोड़ायो साईं माना उते का झूणी लगी हुई माना काई माण्हू अहिड़ी क़िस्म पुलिस ला आगाह करे छॾियो पुलिस हली पे उते ई पूरो तुंहिंजो वालिद गिरफ़्तार थी वियो हाँ उतां ई मारिजी वियो खजी अलाए केॾा वियो मारे ई ॾियो ख़बर ई कोन पई ख़बर ई कान भई का ख़बर ई कान गिरफ़्तार थियो न हा इहा ॻाल्हि माना हिन वालिद साहब उते माना गिरफ़्तार थियो पुलिस खणी वई पोइ हुनखे आख़िर में गुम करे छॾियो हा पोइ असांखे मयूं का ख़बर कान्हे पुछियो घणेई हेॾा हेॾा कयो पर पुछा असांखे ख़बर न पई कंहिं जेल बेल जी ख़बर कान पई कंहिंजे पासे कान जेके माण्हू झोल जेल में हा हेॾा हेॾा हा न सभिनी खां बचियो असांखे न पोइ आख़िर में लाश वग़ैरह कोन मिलियो न न न कोन लाश तॾहिं मारसला में इहो पुटो मारियो न थोरो वेझो थी सो ओहो ऐं पर इहो पंहिंजे अच्छे तरह में पंहिंजा हरगाज़ी आहे मिसाल जीअं शेख फ़क़ीर जड़ा आहे लुकमान फ़क़ीर जड़ा आहे सोरा फ़क़ीर आहे अब्दुल्ला फ़क़ीर आहे इहे टोला वॾा हुआ गाज़ी जेके वॾा हुआ गाज़ी खां ख़बर थी त इन ॾींहुं अंग्रेज़ सां मिलिट्री सां मुक़ाबिलो थो हुजे तुंहिंजे पट में तर में इहा जमायत जी वॾी ॻाल्हि आहे उन असां कान ॿुधी अहिड़ी न का ॿुधीसूं न का अची हाल नंढड़ा न का अहिड़ी असांखे का ख़बर हुई न पुलिस हलनि उहो भॻल हलंदा पिया ॻोठ में फिर ईंदा फिर असां फिरी वेंदा हुआ दुश्मन जेको पीछे गिला कंदो हुजां जेको वरी माण्हू सियाटी जलाईंदो उन पुछंदा उॾाणा कंदा कंहिंखे माण्हू ॾिना पुछंदा माना अंग्रेज़ जे ख़िलाफ़ जंग हुई हा जंग जे करे बाक़ी ॿियो पीछे सरदार जो हुनजो का बि ॻाल्हि कान्हे सो पीछे सरदार जो जेको नालो वठे त पोइ अॻियां हुनखे पढ़ाई भले वॾी ॻाल्हि आहे पढ़ाई में आलिम आहिनि दरवेश आहिनि पढ़ी लिखा माण्हू आहिनि हिते कहिड़नि पघारनि जे वक़्त में पीर साहिब चयो त वॾा पघार सूरी बासा या कोटदणी बासा वॾनि पघार पढ़ी आयो न सभिनी तव्हां ॿुधायो सही बात ख़त वग़ैरह उते आहिनि भला कोटदणी बादशाह शम्स उलमा पीछे कोटदणी लक़ब जी जी हा शम्स उलमा आहे लक़ब उते पछाड़े हेठि जो आहे उते जेका लाइब्रेरी आहे माना ख़त रखियल ख़त में घुसियल वो दावतूं फराज़नि जूं फराज़नि जूं ॻाल्हियूं हा फराज़ पहुचायो जमायती ख़िदमत माना जमायती ख़िदमत जेका लिखियल जमायत जी ख़िदमत जे लाइ ख़ासि तौर ते मीहनि ते पीर साईं जेके बि अॻियूं जेके बि गादियूं आहिनि साईं उन ख़ासि तौर ते मीहनि ते बाक़ाइदे ख़त लिखिया आहिनि उहे ख़त हिननि वटि महफ़ूज़ आहिनि सभिनी माण्हू ईंदो न कोटा वारे खां वठी सूर्य बादशाह खां वठी शाह मर्दान शाह खां वठी सभिनी जा ख़त हिननि वटि आहिनि इसे रोज़े वारे जो कोन्हे रोज़े धणी माने ख़त कोन्हे बाक़ी सभु उन जी माने ॻाल्हि कंदा त उन माने ॻाल्हि कंदा त माने मियो थराई जेको हो तो माने उन जी अब्दुल्ला थराई उन टाइम हो उन टाइम हो पर उन माने हू पीरसन हो जेको वारंवार कांदे उन टाइम रोज़े धणी माने वारे में हो ॻाल्हियूं कंदा उन जो ख़त कोन्हे भाई उन खां पोइ जेके गादियूं उन्हनि सभिनी ख़तम वार खे पिया आहिनि हर सभिनी जो हिकिड़े रोज़े वारे अहम ख़ानदान आहे जमा जो माना अब्दुल्ला फ़क़ीर पढ़ाई वारा फ़क़ीर ही आलिम आहिनि दरवेश आहिनि बुज़ुर्ग आहिनि अब्दुल्ला फ़क़ीर जेको आहे न उनजी हिकिड़े माण्हू मूंसां पढ़ियल माण्हू ॻाल्हि कई त उहो पीछे सरदार पट धणी रमतला वटि वियो चयो साईं मूंखे तलक़ीन ॾे ज़िक्र ॾे पाण चींदे फ़क़ीर माठ करे वियो जो 40 सालनि खां पोइ पीर अचण वारो आहे ऐं तकिड़ो न थी पोइ हिकिड़ा ही मींहं त चईंदा ज़िक्र कोन्हे पर ज़िक्र वठी असांखे मुरीद करे वियो पीर पघार या तॾहिं असीं पुछे अचो न पोइ अलाए ॿिए पासे वञूं आहे त इन मुरीद हो बाक़ी अॻे मुल्तान वारो पीर हो मुरीद हो पर पोइ जेको पीछे सरदार वियो ज़िक्र वठी आयो पोइ चलो पोइ वार मुबारक खणी आयो मच्छी बिटल चाढ़े छॾी इहे सभई ॻाल्हियूं में ठराए कयूं पुटल हो ईअं न त न ठराई जेको ॻाल्हि ठराई पियो उहो जेको वार खणी अचो माना थरी मथां खणी वियो चऊं परियां वियो पोइ अची ॻोल्हे चऊं त चऊं पोइ चऊं चई वञनि था त ॿिया ॿिया ॻाल्हियूं कंदा त जॾहिं वार मुबारक खणियो त आयो दलाल शरीफ़ में हो वार मुबारक तॾहिं उस्ताद सम्झो जेको उनजो चोर चोरी करे पियो अची चोरी न कयूं पाणी हलियो आहे पाणी हलियो आहे मूं न चोरी कई आहे अमानत मिली आहे माना हा अमानत मिली आहे मूंखे हा पाणी हलियो आहे मूं न चोरी कई आहे
सो अहिड़ो पुटल हू उतारू उनजो को अहिड़ो पुटल हो जेका अॻिते ॾिठो सो ही मींहुं ठराई पुटल हो ऐं वॾो आहे ईअं न त न पर पोइ हाणे असां मींहनि जा खिला कनि अहिड़ा पोइ अल्लाह से भलाई अल्लाह से आवाज़ होगी से बड़ी मेहरबानी वार मुबारक जो रोहिणी यार वो तो उन्हीं गल करे जो खड़ी है ना वो मियां अब्दुल्ला थराई खड़ी है हा जेको रोहिड़े मां लाठल आयो पोइ उते वञे हुनखे जीअं हुनजो टेम ॾिनो अलाए सूमर जो हो अलाए जुमी जो सुबुह चऊं ॾींहुं गुज़री हाणे वरी उन ॾींहुं थींदो पोइ दलाल शरीफ़ कढी हलिया भल हलिया थोरो हल हल वेह अचो हलिया अचो हां ये गल थोरो एडा हिते अगला पुराना जवाब ॾेई छॾियो पोइ त अलाह अलाह बि कई अलाह अलाह कंदे अने पोइ अलाह जी कुदरत सां वार बार गला कर पई हिते हिते ॿ टे ॾींहं दर्सी ऐं पोइ बिस्मिल्लाह अल्लाह भली भली सुठी मुद्दे जमात वकील पोइ खणी आयो पोइ उस्ताद ॾिठो वञे चोरी जो वञे साईं चोरी कोन पाणी अलाह जी महिरबानी सुभान अल्लाह पोइ उते आख़िरकार जॾहिं हुन भई दीदार वारो ॾींहुं आयो तॾहिं जाचूं त वार बार कोन तॾहिं चऊं त केॾां वियो तॾहिं चइबो त कोन हिकिड़ो थर जो माण्हू आयो जा कपिड़नि मकनि गदलो सादड़ो हो चलो गरीब उते वेठो हुयो पोइ त ख़ुदा ॼाणे चवां पोइ असांखे बि ख़बर कान्हे अर्थ जो चयो असां कराई कान्हे पोइ चऊं खणी पोइ थराई तॾहिं नालो जो थर जो थर जो थी थरी खट जी गोॾ ओके